नाज़रीन, ताज़ा तरीन अपडेट्स शेयर कयूं पिया अवां सां। कराची में ज़हीर अहमद मेमण की रिपोर्ट मुताबिक मलीर के समाजी शख्सियत नज़र मोहम्मद जोखियो जो भाउ मोहम्मद वसीम जोखियो जेको कुछ अरसो अग रोड हादसे में शदीद ज़ख्मी थी पियो। ज़ख्मन जा सूर नसंदी अल्लाह के प्यारो थी वियो। मरहूम की उम्र 33 साल हुई। MNA सरदार जाम अब्दुल करीम सिंधी जमात कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जो सदर कैप्टन रिटायर्ड अली मोहम्मद भाणी जो वाइस चेयरमैन सोसाइटी जो अगवान ज़हीर अहमद जूनी जो वडेरो हिदायतुल्ला खोड़ो हुसैन बख्श भांभण समाज अगवान ज़हीर मेमण ऐं ॿिया संदस जी रिहायशी गाह ते पहुता। संदस भाउ जी वफ़ात ते ताज़ियत कई ऐं धणीअ दर दुआ कई त अल्लाह पाक मरहूम जी मग़फ़िरत फरमाए ऐं ताज़ियत ते तॾे ते मौजूदीन इलाइक़े समाजी ऐं सियासी अगवाननि जी आमद जो सिलसिलो जारी आहे।